दादू में पहुरियत नौजवान के कत्ल वारे मामले में पुलिस कुछ ही कलाकनि अंदर सभी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गुज़िरियल शाम धारे दादू जी शहबाज कॉलोनी में पैसनि जी मामूली ॻाल्हि तां जवाबदारनि पंहिंजे पाड़ेसरी सीरापुरी विकिणंदड़ पहुरियत नौजवान मोहम्मद हुसैन पवन खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार मौके तां फरार थी विया। वाक़े में हिकु पुलिस चौकीदार बि मुलविस हुजण जो इतला। वाक़े जो SSP दादू डॉक्टर समेला सुमरो पारां सख़्तीअ सां नोटिस वठंदे ख़ुसूसी पुलिस टीम जोड़ी जवाबदारनि जे फौरी गिरफ़्तारी लाइ छापा हयां विया। SHO दादू ए सेक्शन बेनज़ीर जमाली सिपाहियनि सां राति देर तां कामयाब कार्रवाई करे केस में नामज़द मुख्य जवाबदार ASI अली हैदर मलकानी संदसि पुट रब नवाज़ मलकानी ऐं हिकु ॿिए जवाबदार असलम मलकानी खे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं वाक़े जो केस मक़तूल जे वालिद कादिर बख्श जे फरियाद ते A सेक्शन थाणे गुनाह नंबर 2024/233 कलम 302 504 चोटीअ ते पे दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार पुलिस हिरासत हेठि आहिनि ऐं वाक़े जी वधीक जांच कई पई वञे।